खबर शामिल कंदासीं मलीर कराची खां सैयद सुलेमान शाह जी। मलीर इमाम खुमैनी पब्लिक लाइब्रेरी दारुल शिफा जाफर तैयार सोसाइटी में सिपास इंटरनेशनल सुखने परवर अदबी सिलसिले पारां अमेरिका खां आयल उर्दू अदब जे मशहूर शाइर आरिफ इमाम जे एज़ाज़ में एक तकरीब कोठाई वई, जंहिंमें कराची जे शाइरनि अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। मौके ते सिपास इंटरनेशनल जे चेयरमैन डॉक्टर नदीम नकवी, वाइस चेयरमैन गदीर ताबिश, सेक्रेटरी जनरल कैसर अब्बास ऐं ॿियनि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त आउं सिपास इंटरनेशनल जो शुक्रगुज़ार आहियां जन मूंसां शाम मल्हाइण जो एहतमाम कयो आहे। जे बाद हुन पंहिंजी शाइरी पेश करे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। कराची पुलिस ऑफिस ते थियल दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियल लाड़काणे वासी पुलिस एहलकार गुलाम अकबर लगारी जो मड़ अबाणे ॻोठ मोकिलियो वियो। दादू ज़िले जी हद में गुलनि जी वर्खा करे आज़ादी तौर शहीद जे मड़ जी आजियां कई वई। उन मौके ते SSP दादू अब्दुल ख़ालिक पीरज़ादो चयो त अमन क़ाइम रखण तारीख़ में सिंध पुलिस जे केतिरनि जवाननि जान जो नज़रानो पेश करे शहादत माणी आहे। शहीदनि जूं कुर्बानियूं रायगाह न वेंदियूं। कराची रेंजर्स ऐं पुलिस ऑपरेशन करे दहशतगर्दनि खे जहन्नम हासिल कयो आहे। दादू बी सेक्शन थाणे जी हद एक्साइज ऑफिस अॻियां शहरी पारां पंहिंजे पुलिस एहलकार ज़ाल मथां फायरिंग करे क़त्ल करण बाद पाण मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। SSP दादू DSP सिटी ऐं SHO बी सेक्शन वाक़े वारे हंधि पहुची विया। तिन खे एमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। लेडी पुलिस एहलकार ड्यूटी तां वापसि घर वञी रही हुई त हुन मथां फायरिंग करे ॾिनी, जेका मौके ते फ़ौत थी वई। जे बाद संदसि मुड़ुस पाण मथां बि पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। संदनि विच में घरू अणबणत तां तकरार हलंदड़ हुयो। इलाइक़े में चोबोल। दादू जूही लग ॻोठ जाम खान जमाली जे रवासिन जो बासरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन गुलाम रसूल जमाली, संदसि घरवारी शरीफ़ा जमाली ऐं ॿियनि दाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं बासरनि भाइटे अहमद जमाली, फैसल अब्दुर रहमान ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी माराकोट तशद्दुद करे घरां कढी घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। हुननि वधीक चयो त घर जो अलह तलह सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। मुतासिरनि आला अदालतुनि खां मुतालबो कयो त जल्द नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। दादू लॻो खुदाबाद भरिसां तेज़ रफ़्तार रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो दादू वासी पवन कुमार मौके ते फ़ौत थी वियो, जॾहिं त दड़ो रोड जो रहवासी माजिद पंवर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। रक्षा ड्राइवर मौके तां फरार थी वियो। शहरनि फ़ौती ऐं ज़ख़्मी खे फौरी तौर सिविल अस्पताल पहुचायो। डॉक्टरनि ज़ख़्मी खे वधीक इलाज लाइ सेवण अस्पताल रेफर करे छॾियो। जॾहिं त फ़ौती ऐं ज़ख़्मी जे वारसनि दोस्तनि ॿुधायो त बाम सईदाबाद थाणे जी हद बाईपास रक्षा भॼाइण जी शर्त रखियल हुई, जे सबबु ही वाक़ियो पेश आयो आहे।